औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, ही बयान मुझो हिकिड़े बेवकूफ़ जे मुतल्लिक़ आहे। माना इहो बेवकूफ़ी अलाह जो कहर आहे। जंहिं बि माण्हूअ में बेवकूफ़ी आहे उहा अहिड़ी त ख़राबु आहे जो उन माण्हू अहिड़ा त ख़राबु आहे, पर उन ॻोठ शहर जे लाइ बि ख़राबु आहे। इन सिलसिले मां आऊं हिकिड़ी तव्हांखे बयानु ॿुधायां थो ऐं इहो ॿुधो। जीअं त हिकु दफ़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजो तेज़ वियो जबलनि में, त उन माण्हू हज़रत ईसा अलैहिस्सलाम छो पियो तकिड़ो वञे सो दौड़ी दौड़ी वञी वेझो थियो कि या ईसा अलैहिस्सलाम तव्हां न बि सघो था, हेॾो कंहिं बघड़ खां ढिना आहियो या कंहिं शींहं खां जो हेॾो तेज़ पिया वञो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ओॾी महिल हिन ॾे निहारे चई न को शींहं खां न को बघड़ खां, ऐं आउं हिकिड़े बेवकूफ़ खां भॻो आहियां। अॻिते अञा वरी हिन सां वधीक कोन ॻाल्हाई, अञा तकिड़ो भॻो त वरी वञी पहुतुसि। जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम तूं मरीज़नि खे ठीकु कंदड़ आहीं, मुअलनि खे ॼाणींदड़ आहीं, ऐं कोढ़ वारनि खे सही कंदड़ आहीं, अंधनि खे सही कंदड़ आहीं, ऐं वॾनि बीमारनि खे तूं शफ़ा ॾींदड़ आहीं, ऐं जेके मरी वियल आहिनि उनखे बि उथारींदो आहीं। पोइ बि तूं कंहिंखां ढिनो आहीं छा? चई हाणे बि ऐं चईंसि त तूं ख़ुदा जे वास्ते मूंखे सही ॿुधा। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं अलाह जो नालो ॿुधो त बीही रहियो। चई त ॾिसो, जेके बि आऊं उथारियां थो माण्हू या शफ़ा ॾियां थो, इहो सभु अलाह साईं दुआ में हुन में आसान हटी वञे थो। पर जेको हीअ बेवकूफ़ी आहे, छा इहो अलाह जो कहर आहे। हिकिड़े माण्हूअ ते इहो कहर आहे ऐं उन खां भॻो था, ऐं उन खां भॻो था, अञा भॼी वञे त तूं बि भॼ था। ऐं छो त जेसीं इहो माण्हू हूंदो त इहो मूंखे बि तकलीफ़ ॾींदो, तोखे बि ॾींदो, हिते ॻोठ वारनि खे बि ॾींदो, ॿियनि खे बि ॾींदो। तंहिंजे करे पंहिंजो नाज़रीन इहा ॻाल्हि सम्झो त यानी बेवकूफ़ी जेका आहे सा अलाह जो कहर आहे, ऐं इन खां हर इंसान खे सोचणु घुरिजे ऐं हर दम जेकॾहिं बेवकूफ़ हुजे त उन खां दूरि रहे, दानाईअ सां कमु हलाए, अकुल सां हलाए। अॼु इहो आऊं बयानु हिते ख़तमु करियां थो। इनशा अलाह पोइ वरी ॿिए दफ़े वरी ॿी ॻाल्हि आहे। माशा अलाह।